बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 73 क़िस्तूं तव्हां जी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु क़िस्त नंबर 74 नए किसे सां। दोस्तों, राणी ॻाल्हि शुरू कई ऐं बादशाह सलामत पुराणे ज़माने में मिस्र में मुल्क में हिकिड़ो सौदागर रहंदो हो, शमसदीन नालो हुओ। हुनजी वॾी साख हुई वापारनि में, मुल्की लेवल ते, ऐं वॾो वापारी हुयो, बेशुमार माल मिल्कियत। मिस्र में हुनखे ताजरनि जो बादशाह सॾींदा। मिस्र एॾे पैसे हूंदे बि हुनखे हिकिड़ी शादी थियल हुअसि, हिकिड़ी घरवारी हुअसि, ऐं उन शादी खे हिनखे 40 साल थी विया। 40 साल शादीअ खे थी विया। पैसो हुयुसि, चाहे हा केतिरियूं करे पियो सघे, बानियूं बि रखी पियो सघे, पर उन हिकिड़ी शादीअ ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। 40 साल घरवारी उन सां गॾु रहियो। घरवारी बि हिन सां सही हलंदी, उन जी बि हिन सां मुहबत हुई, हिन जी बि हिन सां मुहबत हुई, पर इहो हिनखे औलाद न थियो। 40 सालनि में बि हिनखे औलाद न थियो। उमेद थींदो 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 तां त 40 साल शादी खे थी विया, हिनखे औलाद न। दोस्त यार हिनखे चवंदा हा तूं शादी कर, चवंदो बसि नसीब हूंदो त अलाह साईं निमाई ॾींदो। हिन जी घरवारीअ खे बि सिक हुई, पर ॻाल्हि आहे नसीब जी। हिकिड़े ॾींहुं हीउ पंहिंजे दुकान ते वेठो हुजे बाज़ार में, उतां मिस्र जा सौदागर, ॿाहिरनि मुल्कनि जा सौदागर उहे आया पे के विया पे, किन खपायो पे, किन वरितो पे, पर हिन ॾिठो पे त हर सौदागर सां गॾु या हिकिड़ो या 2 पुट हुया, हर सौदागर सां। हे जो सिकायल हुयो, उन्हनि खे जो ॾिठई त हिन जी साह खे ॼण सटाई हिकिड़ी, त काश मूंखे बि जेकॾहिं पुट हुजे हा, औलाद हुजे हा, ॾिस हिननि सां गॾु कीअं आहिनि। हिन दुकान बंदि कयो, हमाम ते वियो, हलियो हमाम ते वियो, वञी तड़ कई, तड़ करे ऐं उते हमाम ते ई आईने में पंहिंजो मुंहुं ॾिठई, आईने में पंहिंजो मुंहुं ॾिठई। ॾाढ़ीअ ते नज़र पियसि त ॾाढ़ीअ में ॾिठई त चङा अछा वार अची विया। हिनखे यादि आयो त वरड़ा चवंदा आहिनि त अछो वार बि ईअं सम्झ ॼण मौत जो नियापो आहे, मौत जो ॼण नियापो आहे, ऐं पीरी आहे। ठीकु वियो घर जो वियो त ज़ाल हिनखे ॾिठो, ज़ाल सलाम कयुसि, ज़ाल हिनखे विहारियो। ज़ाल हिन जी नौकिरियाणी खे चयो त हिन जे लाइ दस्तरख़्वान विछाए। दस्तरख़्वान विछाइजी वियो, खाधो आयो, ज़ाल चयसि त खा। हे हिन जो मूड कोन हो, जीअं जो इहो ॾिसी आयो हो त ॼण हिनखे मज़ो कोन हो। हिन चयो मां न खाईंदुसि। ज़ाल चयसि त खाओ, ज़ाल चयसि त खा। हिन छा कयो, जो जीअं दस्तरख़्वान विछायल हुयो उनखे लत हई, दस्तरख़्वान ऊंधो थी वियो, मुंहुं परते करे वेही रहियो। ज़ाल पुछियुसि त ख़ैर त आहे, छा थियो थी तोखे अॼु, अहिड़ो कॾहिं थियो त कोन्हे। ज़ाल खे चई तॾहिं जो सॼो सबबु तूं आहे,
इन जो सॼो सबबु तूं आहे। हुन चयसि त छो, मां छा कयो आहे? हिन चयसि त अॼु मां न दुकानु खोलियो, ॾिठमि परे परे जा सौदागर हर हिक सां हिकिड़ो या ॿ पुट गॾु हुया। मां पंहिंजे दिलि में पियो चवां त भेणा मूंखे बि जेकर हुजे हा, मां त तोसां शादी कई त मां त कसम खयूं त तोसां शादी खां पोइ न मां ॿी शादी कंदुसि, न वरी का कनीज़ या बानी रखंदुसि, का राति तोखां अलॻि न सुम्हंदुमि। पर हालत इहा आहे जो तो त मूंखे औलाद ॾिनो ई कोन्हे। ज़ाल चयसि त उहा मूंखे बि सिक आहे, कहिड़ी औरत न चाहींदी त मूंखे औलाद न थिए, पर इहो आहे त मां बि हकीमनि तबीबनि खां जेतिरे क़दुरु पुछा कराई आहे त मूं में कमज़ोरी न आहे, मूं में खोट न आहे, इहा खोट तो में। हिन चयसि इहो वरी तूं छा थी चई? ज़ाल चयसि हा, तो में खोट आहे। चई त पोइ भला इन जी मां दवा करायां, मां पोइ दवा थो वठां। ज़ाल चयसि हा, पोइ वञ हकीमनि ॾे कोशिशि कर। ॿियो ॾींहुं सुबुह जो हे उथियो, जीअं दिलि में सोचई, थधो बि थियो, दिलि में सोचई त भणा अॼु ज़ाल खे घटि वधि ॻाल्हाए। ज़ाल बि हिन जे तबियत जहिड़ी, उन खे बि इहो थियो, अफ़सोस थियो त अॼु मां मुड़ुस सां तकिड़ो ॻाल्हायो। नेठे वियो बाज़ार में वञी हिकिड़ी हकीम सां मिलियो, उन सां ॻाल्हि कई। उन चयसि यार मूं वटि त अहिड़ी का दवा कान्हे, बाक़ी मुंहिंजे पासे में ॿियो हकीम थी, तूं इन खां पुछा कर। ईअं 2-3 हकीम वटि वियो, हे जिथे इहा ॻाल्हि करे त उहो ॿुधी ऐं खिलनि हिन वीचारे, हे अॻई वीचारो मायूस, नेठे लॼी थी, हे वीचारो मोटी आयो। उते बाज़ार में हिकिड़ो इन मज़दूर जेके सामान ढोईंदा हुआ, उन्हनि जो चङो मुड़ुसु हुयो, शेख मोहम्मद नालो हुयुसि, पर भंग ऐं आफ़ीम जो मवाली हो। हाल हीणा हूंदा हुअसि। हर रोज़ सुबुह जो उहो जीअं ईंदो हो त हिन खे सौदागर खे सलाम त ज़रूरु कंदो हो। अॼु बि जीअं हो तव्हां टपियो त हुन सलाम कयुसि, पर सौदागर जे मुंहं में जो मज़ो कोन हो, मुंहुं ख़राबु लॻो पियो हुउसि त हे मथे चढ़ी आयुसि। चईं ख़ैर त आहे, छा थियो अथव? हे भरियो पियो हिन सॼी ॻाल्हि ॿुधायसि, औलाद न थियण जी, ज़ाल सां जेका ॻाल्हि कई, वरी हकीमनि ॾे जेको वियो, इहो सॼो ॿुधायो। यार 40 साल मूंखे शादी खे थिया आहिनि, पर न छोकिरो न छोकिरी। मूंखे था चवनि त इन जो सबबु तूं आहे। अहिड़ी का मां दवा जी ॻोल्हा में निकितो आहियां, पर दवा बि न थी। हुन खिली चयसि त साईं जी अहिड़ी ॻाल्हि आहे त मूं वटि इन जी दवा आहे। मां जे न तुंहिंजी ज़ाल खे 40 सालनि खां पोइ उमेदवारी करायां, मूंखे छा ॾींदे? ए ईअं हिन ॾे मुंहं करे खिली ऐं हिन खे चई त यार जेथो ईअं थिए, जेको इनाम चवंदे, पर असुल ड्राए मां छॾींदुमि, मां ड्राए छॾींदुसि। हुन चयसि हाणे ईअं करे 1 दीनार मूंखे ॾे, 1 दीनार। हुन चयसि न 1 छो, अची 2 वटि। हुन हिन खां 2 दीनार वरिता, चई 1 मूंखे चीनीअ जो प्यालो बि ॾे। चीनीअ जो प्यालो वरितई हिन खां, हे उहो खणी ऐं हिकिड़े हकीम वटि वियो, पसारीअ वटि वियो। उन खां वञी कुझु हिन सुतियूं वठी, उहे सुतियूं वठी उन्हनि सभिनी खे कुटे ज़ैतून जे तेल में उनखे पचाए, उन खां पोइ उन में माखी विझी ऐं हिकिड़ो माजून ठाहे उहो साॻो चीनी वारो प्यालो भरे हिन वापारी वटि खणी आयो।
हिनखे चई साईं तव्हांजे इन बीमारीअ जो सॼो इलाजु जेको अथव त हे अथव। पर इहो आहे त पहिरियों कबूतरनि जो गोश्त मिर्च मसालनि सां उहो भली खा जाम। उन खां पोइ हिन मां चमिचो, सिर्फ़ु हिकिड़ो चमिचो राति जो अलाह कंदो त तुंहिंजी मुराद पूरी थी। हाजिर ॾाढो ख़ुशि थियो। उहो माजून जो प्यालो गोश्त बि वरितई हिन कबूतरनि जो, पंहिंजे ज़ाल ॾे मोकिले। उनखे चई त हीअ बाक़ाइदे गोश्त पचाए ऐं हीअ दवा रखो। ज़ाल हिन जे लाइ अॻई भाॼी वग़ैरह तयारु करे छॾी। हीअ जीअं शाम जो आयो त हिनखे मानी ॾिनई, हिन खाधी, खाई ऐं हिनखे चई त इहो प्यालो खणी आ। उन मां प्याले मां हिन थोरी दवा, पर हिनखे ॾाढो मज़ो ॾिनई। हिन ॿियो चमिचो बि खाई छॾियो, साईं रब जी कुदरत करण वारो त रब आहे, पोइ दुनिया में था थियनि सबब। अलाह साईं जी कुदरत उन राति ई हिन जी घरवारी खे हमल थी। महीनो गुज़रियो, ॿियो महीनो, टियों महीनो, हाणे पक थियनि त हमल थी वियो। ॿई ज़ाल मुड़ुस ॾाढा ख़ुशि थिया। ॾींहं पिए ॻणियनि। आख़िर ॻणींदे ॻणप सां त हाणे साल बि खुटी वञनि। नेठि ॾींहं पूरा थिया। अब उहा महल आई। हिनखे पुटु ॼाओ। हिन ताजर पाण नंढड़े जे कन में अज़ान ॾिनी। माउ जे पासे में सुम्हारियुसि। माउ हिनखे खीरु पियारियो, खीरु पीतई, सुम्ही पियो। 7 ॾींहं हिननि नंढड़े जो अक़ीक़ो कयो। ॾाढियूं मिठाइयूं ख़ैर ख़ैरातूं हिननि कयूं। हीउ 7 ॾींहंनि खां पोइ वरी आयो ज़ाल वटि। चई त ॾे ख़बर ख़ुदा जी अमानत किथे आहे, रब जी अमानत आई आहे। ज़ाल नंढड़ो खणी साम्हूं पेश कयो। उमिरि हुनजी 7 ॾींहं ई, पर लॻे ईअं पियो ॼण साल जो आहे। पर अहिड़ो त सुहिणो। माउ पीउ खे त उहो ई बि औलाद वणंदो आहे, पर न साईं हो सुहिणो। पर अञा बि हुनजी सूंहं में जेको इज़ाफ़ो पयूं कोई शयूं कनि त हुनजे ॿिन्ही गलनि ते तिर हुया, ॿिन्ही गिटनि ते तिर नंढड़े ते। ज़ाल खां पुछई त ॾे ख़बर हिन जो नालो। ज़ाल चयसि त धीउ ॼमी आहे न त हिन जो नालो मां रखां, पर हाणे पुटु ॼाओ आहे, हिन जो नालो तूं रख। हिन फार कढराई। फार में नालो निकितो इलाउद्दीन। हिन ज़ाल खे चयो त नालो था रखूं हिन नंढड़े जो इलाउद्दीन अबुल शामात, यानी तिरनि वारो। इलाउद्दीन तिरनि वारो, छो जो हुनखे ॿिन्ही गलनि ते तिर हुया। नालो साईं हिन जो थी वियो। हाणे हिन लाइ दायूं खीर पियाइण जे लाइ नौकराणियूं मुक़ररु थी वयूं। ॾाढे लाॾ कोॾ सां नंढड़े खे तातियुनि निपाइनि। 2 सालनि ताईं हुन खीरु पीतो। हाणे आस्ते आस्ते हलण बि लॻो। आख़िर 7 सालनि जो अची नंढड़ो थियो। हे जेॾी महिल ॾिसनि, हिकु त सालनि खां पोइ ॼाओ हुन, ॿियो वरी कुदरत वारे सुहिणो बि हुनखे कयो। हिनखे ॾाढो भउ थींदो। हाणे 7 सालनि जो थियो त हे ॼण हलण घुमण जहिड़ो बि थियो, ॿाहिरि निकिरण जहिड़ो बि थियो। हिननि ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि पाण में सलाह कई त हे हेॾो सुहिणो आहे, हिनखे न माण्हू ॾिसनि, को ज़ालिम माण्हू ॾिसे हिनखे नज़र न हणी वञे। पोइ छा कयूं? बसि हाणे ईअं था कयूं, जेसि ताईं हिनखे ॾाढ़ी न अचे न, तेसि ताईं हिनखे किथे लिकायूं था, जीअं ॿाहिरि न निकिरे।
हिन जी ख़िदमत लाइ हिकिड़ी कनीज़ बि रखियनि, हिकिड़ो ग़ुलाम बि रखियनि। हिकिड़ो तहखानी टाइप कमिरो हुयो, उन में सभु ज़िंदगीअ जूं आसाइशूं, पर जीअं ॿाहिरि न निकिरे। हाणे उहा कनीज़ हिन जे लाइ मानी तयारु कंदी हुई, ग़ुलाम हिन सां गॾु रहंदो। तइलीम ॾियण लाइ बि उस्ताद हिन जा मुक़ररु कनि, जेके उहे अची हिन खे उते तइलीम ॾींदा। लिखणु पढ़णु, क़ुर शरीफ़, ॿिया दुनियावी इल्म सभु हिन खे सेखारे। हिकिड़े ॾींहुं ग़ुलाम हिन जे लाइ खाधो खणी आयो। खाधो रखी ग़ुलाम, ऐं ग़ुलाम वियो हलियो। कमरे जो दरवाज़ो हुन खां विसरी वियो बंदि कर। इलाउद्दीन जो ॾिठो त दर खुलियो पियो आहे। इलाउद्दीन ॿाहिरि निकितो। महल त सॼो हुयो, महल में ई उहो कमिरो हो। हलंदो हलंदो अची पंहिंजी माउ वटि। माउ पीउ हिन सां पिया मिलंदा, माउ वटि आयो। जीअं ई माउ वटि आयो त हिन जी माउ वटि उन ॾींहुं शहर जा मुअज़्ज़िज़ जेके हुजनि, वॾा वॾा वापारी अमीर, उन्हनि जूं घर वारियूं ईअं हिन वटि आयूं घुमणु। उहे वेठी। हे छोकिरो जीअं अंदरि आयो, छोकिरे जी सूंहं ॾिसी सभु परेशान थी विया। हुन इहो सम्झो त हे को ग़ुलाम आहे। जीअं हिन ते नज़र पियनि त हुननि पंहिंजा मुंहं ढकिया ऐं हिन जी माउ खे चवनि त अजी हे तूं छा थी करी? हिकिड़ो अणॼाण ग़ुलाम ओचितो उनखे तो असांजे पासे हेॾे असांजे साम्हूं खणी आंदो अथई, तो इहो बि हिनखे न सेखारियो। हिन चयो अजी ईअं न, ख़ुदा ख़ुदा कयो, हे ग़ुलाम न आहे, पर हे मुंहिंजो पुटु आहे। तुंहिंजो पुटु आहे? असांखे त न, असां ॿुधो, असां त तुंहिंजो कॾहिं पुटु ॾिठो ई कोन्हे। असां त तुंहिंजो पुटु कॾहिं ॾिठो ई कोन्हे। माउ चवनि त असां ॿिन्ही खे हिकु त सालनि खां पोइ जो ॼाओ, वरी रब साईं अहिड़ो सुहिणो बि ठाहियो अथसि, सो असां डिॼूं पिया त हे ॿाहिरि निकिरे, भणा मता को ज़ालिम ॾिसेसि, का नज़र न लॻी वञेसि। सो उन जे करे असां चयो त जेसि ताईं हिनखे ॾाढ़ी न अचे तेसि ताईं हिनखे ॿाहिरि न कढंदा। हिन जी तइलीम, तरबियत, हर शइ असां अंदरि कई आहे। सो अॼु लॻे ईअं थो, हे ॿाहिरि निकिरंदो ई कोन्हे। लॻे ईअं थो त जेको ग़ुलाम हिन सां गॾु रहंदो आहे, उहो को दर बंदि करणु विसारे वियो आहे। हे इन जे करे हेॾे महल में निकिरी आहे। मायुनि जो ॿुधो त सुहिणो सेबितो, वरी इहा जो हाणे हुन ॿुधाइनि त मुंहिंजो पुटु आहे, त मायुनि मुबारक ॾिनसि। इहो त मायुनि खां परते थी पासे में कुर्सी पइजी वञी, हुन कुर्सी ते वेही रहे। हे वेठो ई हुयो त हिकिड़ो ग़ुलाम हिन जे पीउ जो खच्चर अंदरि काए आयो। इलाउद्दीन पुछियोसि, खच्चर कंहिंजो आहे? हुननि चयोसि तुंहिंजो पीउ हिन ते वेंदो आहे दुकान ते, खच्चर ते चढ़ी, पोइ वरी असां वापसि काई ईंदा आहियूं। मुंहिंजो पीउ छा कंदो आहे? तुंहिंजो पीउ मिस्र जो आहे, ईअं सम्झो ताजरनि जो बादशाह, अरबनि जो सरदार। हे वरी वियो माउ ॾे। माउ खे चई, मां मुंहिंजो पीउ छा कंदो? माउ बि चएसि, भाउ तुंहिंजो पीउ वॾो सौदागर, हुनजो वॾा कारोबार आहिनि। ईअं सम्झो 1000 दीनार ताईं जेकॾहिं सौदा हूंदा आहिनि न, त हुनजा ग़ुलाम कंदा आहिनि, हुन सां ॻाल्हि ई न कंदा आहिनि। थोरो हुजे घणो हुजे, जेको बि माल ईंदो आहे तुंहिंजे पीउ वटि ईंदो आहे। जेको ॿाहिरि मुल्क माल वञे थो उहो बि तुंहिंजे पीउ वटां ई थी वेंदो आहे। बाबा तुंहिंजे पीउ खे रब एॾी दौलत ॾिनी अथई जेको गणप खां ई ॿाहिरि आहे। छोकिरे चयो, मां पोइ एॾे हूंदे तव्हां खणी मूंखे तहखाने में बंदि कयो आहे क़ैदीअ वांगुरु, छो? माउ चएसि, भाउ असांखे तूं प्यारो आहे, असां डिॼूं था तुंहिंजे करे त तोखे नज़र न लॻी पई। छो जो अबा नज़र लॻंदी आहे, नज़र या मारे या खारे, असां इन खां डिॼूं पिया, तोखे इन जे करे असां लिकायो।
हिन चयो मां कज़ा क़द्र खां काॾे इंसानु भॼंदो, या हीअ जेको तव्हां एहतियात था कयो तंहिं सां मुंहिंजी क़िस्मत बदिलबी जाए। जेको मुंहिंजी क़िस्मत में हूंदो सो ई थींदो, जेको तक़दीर में लिखियलु हूंदो। जंहिं मुंहिंजे ॾाॾे खे रब पाण ॾे घुरायो उहो मुंहिंजे पीउ खे बि कोन छॾींदो। अबो अॼु ज़िंदा सुभाणे उहो बि थी सघे थो वेंदो हलियो। ऐं जेकॾहिं हिन तव्हां मूंखे लिकायो आहे ज़ाहिर आहे मौत त ईंदो न। जे न बाबो वञे गुज़ारे ऐं मां निकिरां ॿाहिरि, मां चवां त मां शमसदीन जो पुटु, त केरु मूं ते एतबार कंदो? तव्हांजो न मूंखे लिकाए छॾियो आहे, माण्हुनि त मूंखे ॾिठो ई कोन्हे, मूं ते केरु एतबार कंदो? सभु कोई इहो चवंदो त भाउ असां सॼी उमिरि ॾिठोसीं शमसदीन खे त को औलाद ई कोन हो, न धीउ न पुटु। पोइ त इहो थींदव त जेको बाबे जी मिल्कियत हूंदी सा सरकारी बैतुल माल में वञी जमा थींदी, मुंहिंजी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो? मां ईअं न कयो, मुंहिंजे बाबे खे चयो त मूंखे पाण सां गॾु बाज़ार ते वठी हले, मूंखे दुकानु खोले ॾे, मां बि साॻियो कमु कंदुसि, मूंखे वापारु सेखारे। मां चयोसि भाउ ठीकु आहे, अचे तुंहिंजो पीउ त मां हुनखे चयो। माउ खे बि ॻाल्हि वणी दिलि सां लॻी त डिॼूं त था, पर हाणे इहो त बराबरि कमु ग़लति था कयूं। नेठि शाम जो शमसदीन घर मोटियो, आयो जो ॾिसे त पुटसि माउ सां गॾु वेठो आहे। जीअं जो ॾिठई हुनखे त ज़ाल खां पुछई त हिनखे ॿाहिरि तो छो कढियो आहे? हिन चयोसि त मां कोन कढियो त मां चयो ग़ुलाम जेको हुयो उन खां को दर बंदि करणु विसरी वियो, दर हुयो खुलियल, मूं वटि आयूं शहर जूं मायूं, मां वेठी हुअसि उन्हनि सां, सो हे उतां निकिरी सिधो आयो, सॼी ॻाल्हि कईंसि। माइन वारी बि जेको पुटु हिनखे चयो उहो बि हिन सॼो ॿुधायो। पिणसि खे बि ॻाल्हि दिलि सां लॻी, जेको पुटु चए थो सही थो चए। पुट खे चई त भाउ इनशा अल्लाह सुभाणे मां तोखे बाज़ारि वठी हलंदुसि। इलादीन ॾाढो ख़ुशि थियो, सुम्ही पिया। सुबुह थियो, हे हिनखे वठी पहिरियों त हमाम ते वियो, वेंजारे सेंजारे क़ीमती कपिड़ा हिनखे पाराए, नाश्तो कयनि, शरबत पी हिकिड़े खचर ते पाण बि चढ़ियो, ॿिए खचर ते पंहिंजे पुट खे विहारियो। ॿई रवाना थिया बाज़ारि। जीअं बाज़ारि में पहुता त बाज़ारि वारनि ॾिठो त अॼु भाउ मलक तजार शमसदीन अॻियां, उनजे पोयां हिकिड़ो छोकिरो आहे, पर अहिड़ो त छोकिरो सुहिणो आहे ॼण 14 राति जो चंड। अड़े केरु आहे मलक तजार? असांजो छोकिरो केरु आहे? एॾो सुहिणो छोकिरो, इहो अथसि केरु? यार असां त चवंदा हुआसीं त हे ॾाढो भलो माण्हू आहे, नेक माण्हू आहे, पर हे छोकिरो हिन सां गॾु। बाज़ार जो दस्तूर इहो हूंदो हो त जॾहिं मलक तजार घर खां ईंदो हो, अची पंहिंजे दुकान ते वेहंदो हो, त बाज़ार में जेको बाज़ार जो चौधरी हूंदो हो उहो सभिनी ताजरनि ॾे वञी, वापारनि ॾे वञी कुल पढ़ंदो, फातिहा पढ़ंदो। पोइ उहे सभु वरी हिन सां गॾिजी ईंदा हुआ मलक तजार वटि, वरी हिते अची कुल पढ़ंदा ऐं हिनखे सलाम कंदा। उन खां पोइ सभु को ताजर वरी वञी पंहिंजो दुकानु हलाईंदो। सो मलक तजार जीअं अची दुकान ते वेठो त हे इन ते हिरियल हो त सभु ईंदा। हिन जे दुकान ते केरु बि उन वापार मां कोन आयो। अॼु ॾींहं ताईं कॾहिं ईअं थियो ई न हो, माना हिनखे सरदार मञींदा। अॼु ॾींहं ताईं कोई ईअं कॾहिं थियो ई न हो। हिन हुन चौधरी खे घुराए पुछईंसि त अॼु सौदागर मूं वटि छो कोन आया आहिनि? तूं बि कोन आई, सौदागर बि कोन आया आहिनि। हिन चयोसि त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी एतिरी ख़बर आहे त वापारनि पाण में फ़ैसिलो कयो आहे त तोखे सरदारी तां लाहे, ऐं हिते तो वटि अची जेको फातिहा पढ़ंदा आहियूं सो इहा बि न कर। छो बा, छा थियो आहे? चौधरी चएसि छोकिरो तोसां गॾु केरु आहे?
पाण सां गॾु वठी आयो हुई, वरी पाण सां गॾु विहारियो अथई, इहो छोकिरो केरु? मलक तजार चयसि त ख़ुदा जी तव्हांखे मार पई, तव्हां मूंखे अहिड़ो न सम्झो, अड़े हे मुंहिंजो पुटु आहे। साॻी ॻाल्हि वञी ज़ाहिर थी, असां त बसि सॼी उमिरि में तुंहिंजो औलाद ॾिठोसीं कोन, हुजई आहे पुटु, कॾहिं खणी त अचीं दुकान ते। हिन हुन चौधरी खे चयो त अड़े ख़ुदा जी मार पई, तोखां विसरी वियो, मूंखे दवा त तो ठाहे ॾिनी, मूंखे दवा त ठाहे ई तो ॾिनी, हे छोकिरो उन दवा खां पोइ त मूंखे पैदा थियो। पर इहो आहे त अहिड़ो सुहिणो हुयो, ॾिसींदो हिन महिल बि ॾिसींदो। पोइ असां हुयासीं सिकायल सालनि खां पोइ जो ॼाओ, त असांखे अची भउ थियो त बणा का नज़र न लॻी वञे। इन जे करे असां हिनखे तहखाने में हिनजी तरबियत परवरिश सॼी उते कईसीं। इहो इरादो कयोसीं त जेसि ताईं हिनखे ॾाढी न ईंदी तेसि ताईं हिनखे ॿाहिरि न कढंदा। पर छोकिरो बि ज़िद कई बीठो आहे, हिनजी माउ जो बि ज़िद आहे, चवनि था त हिनखे दुकानु खोले ॾे, साॻो तो वारो कमु करे। सो उन जे लाइ मां हिनखे वठी आयो आहियां त भला वेहारियां त हिनखे सेखारियां। चौधरी खे ॻाल्हि यादि आई, ॿियो आहे त हे ईमानदार माण्हू बि हुयो, हिनजी ॻाल्हि ते एतबार बि कई न, कूड़ छो न। हे वियो वञी सभिनी दुकानदारनि खे चई त बड़ा ख़ुदा जी मार पियो, तव्हां हुन ग़रीब में अजाए पिया था शक कयो। सभु वापारी पंहिंजा दुकान छॾे चौधरीअ सां गॾु हिनजे साम्हूं आया, जीअं रस्म हूंदी वरी अची उते कुल पढ़ियनि। ख़बर पियनि हाणे छोकिरे जी बि हाणे था मुबारक ॾियनि, छो जो ॾिठो ई कॾहिं कोन, छोकिरे जी बि हिनखे मुबारक ॾियनि। अब अला क्या रब खे सवाल आहे त पहाड़ ऐं टारियूं अलाह से सलामत रखंदो। पर यार हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं हिन कंहिं ग़रीब जे घर में बि को ॿारु ॼमे हा त बि पंहिंजे वितार माण्हुनि जो दोस्तनि यारनि जो पाड़ेयारनि जो वात मिठो करायो, त तोखे तरफ़ हेॾो ॾिनो आहे तो इहो बि न कयो। हिन चयो हा यार तव्हांजो इहो मूं ते कर्ज़ु आहे, तव्हांजो इहो मूं ते कर्ज़ु आहे, बराबरि मां मञां थो, मां इहो लाहींदुमि। ॿिए ॾींहं ते इन मलक तजार शहर जे ॿाहिरां हिन जो बाग़ हुयो, उन बाग़ में हिकिड़ी 12 दरीअ सां महल हुयो, माना 12 दरियूं बाग़। उन महल उहो साफ़ु कराए, फर्श गिलम गालीचा विछराई, खाइण जे लाइ रिढुनि जो गोश्त, ॿिया खाधा पीता आया, दस्तरख़्वान विछाइजी विया। ॿई पीउ पुट महिमाननि जी आजा लाइ तयारु हुजनि। ताजिर पंहिंजे पुट खे चयो त बाबा जेकॾहिं को वॾी उमिरि जो या पोढ़ो माण्हू ईंदो न त उन खे वठी मां पाण महल ॾे दस्तरख़्वान ते वञी विहारींदोमांइ, पर जेकॾहिं को बेॾाढ़ियो अचे, तुंहिंजी उमिरि वारो अचे, त उन खे वरी 12 दरीअ में तूं वठी दस्तरख़्वान ते विछाए विहार। छोकिरे चयसि बाबा माना दस्तरख़्वान ॿ आहिनि छा, हिकिड़ो पोढ़नि जे लाइ, ॿियो छोकिरनि जे लाइ? हिन चयसि बाबा छोकिरनि खे वॾनि जे साम्हूं खाईंदे थींदी आहे लॼ, सो मां उन जे करे कयो आहे, त भला हाणे कयो अथमि त हर को सुकून सां खाए। छोकिरे चयो बाबा इहा त सुठी ॻाल्हि कई, महिमान अचणु शुरू थी विया, ॿई पीउ पुट बीठा हुजनि। शमसदीन पंहिंजी उमिरि वारा जेके अचनि पिया उन्हनि खे वठी पियो वञे महल में, इलाउद्दीन वरी पंहिंजी उमिरि वारा जेके छोकिरा माना उन्हनि सां गॾु पुट भाइर अचनि पिया उन्हनि खे वठी पियो वञे 12 दरीअ में। उन खां पोइ खाधो हलियो, सभिनी खाधो, खाइण खां पोइ वरी कचहरी शुरू थी। इन्हनि माण्हुनि में जेके हिन जा महिमान आया उन्हनि में हिकिड़ो ताजिर हुयो, ताजिर त सभु हुया, हिकिड़ो ताजिर हुयो, महमूद नालो हुयुसि। महमूद नालो हुयुसि, उहो ज़ाहिर में मुस्लमान हुयो, पर हुयो आतिश परस्त, यानी बाह जी जेके पूॼा कंदा आहिनि, मजूसी भला, ॾाढो बद किरदार, ॾाढो बद किरदार। हुनजो इलाउद्दीन खे ॾिठो, वेठो इलाउद्दीन खे ॾिस, वेठो इलाउद्दीन खे ॾिस, इलाउद्दीन जिॾे वञे ॻाल्हाए, वेठो इलाउद्दीन खे ॾिस।
हीउ इलादीन जे पीउ खां कपिड़ो ऐं ॿियो वापार जो सामान वठंदो। ईअं इलादीन उतां छोकिरनि वटां उथियो। जीअं छोकिरनि वटां उथियो त हे भॻो तकड़ में जेके ॿिया छोकिरा हुते वेठा उन्हनि वटि आयो। उन्हनि खे चयईं त यार जेकॾहिं हिन तव्हां इलादीन खे राज़ी कयो त मूंसां सफ़र ते गॾु हले त मां तव्हांखे सभिनी खे क़ीमती कपिड़नि जो वॻो ॾींदुमि। छोकिरनि खे इहो चई वरी पाण साॻो पोड़नि जी महफ़िल में थी वेही रहियो। इलादीन जीअं मोटियो त वरी अची वेठो। हिकिड़े छोकिरे चयसि छोकिरे हुन चयसि त इहो इलादीन असां बि सभु वापारनि जा पुट आहियूं, असां बि वापार कंदा आहियूं, सफ़रनि ते वेंदा आहियूं, तूं छो नथो करे? वापारीअ जो पुटु आहे। हिन चयो दादा मूंखे हफ़्तो त थियो आहे जो मां तहखाने मां निकितो आहियां, सो मूंखे त अञा कारोबार जी बि ख़बर कान थी पई, रुॻो अची दुकान ते वेहां थो, बसि वरी घर हलियो थो वञा। हिन चयोसि यार तूं बाक़ी पोइ दुनिया कीअं ॾिठी? तूं न दुनिया ॾिठी न मज़ा ॾिठई। चई त यार मूंखे सफ़र करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हेॾी बाबे जी मिल्कियत आहे, केरु खाईंदो? हुननि चयोसि त न ईअं न आहे, वापारी आहे त वापारीअ जो शान आहे ॿाहिरि निकिरे सफ़र करे, इन में फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। इलादीन खे ॻाल्हि ॾिसां लॻी, उथियो। हाणे बाबू त मूंखे छॾींदो ई कोन, जेको ॿाहिरि ई न पियो कढे सफ़र ते मूंखे केॾे मोकिलींदो। हिननि वटां उथियो, खचर ते चढ़ियो, सिधो घर हलियो। घर आयो, माणस ॾिठुसि, हिन जी अखियुनि मां पाणी पियो वहे। बाबा छो, छा थियो? हेॾे तुंहिंजो दावत ते वेहीं, छा थियो रोअंदो आहियां? तीअं मां उते सभिनी सौदागरनि जा ॿार आया, छोकिरा आया, उहे त सभु मूंखे ईअं सम्झि चिड़ाइनि पिया, मूं ते खिलनि पिया त तूं कहिड़ो सौदागर जो पुटु आहे जो तूं को सफ़र बि नथो करीं? सफ़र कंदे उन सां तजुर्बो थींदी, दौलत कमाईंदे। मां चयो सभा तोखे कहिड़ी परवाह? चई त न वापारी आहियां त मूंखे बि इहो करणु खपे। मां चयोसि माना तुंहिंजी दिलि चई थी त मां सफ़र कयां? चई हा। अब भला काॾे वेंदे? जंहिंमां मां ॿुधो आहे त बगदाद वॾी मार्केट आहे, उते सामान खणी थो वञिजे, ॿीड़ ते कमाइजे। हिन चयोसि बाबा ठीकु आहे, मां तुंहिंजे पीउ खे चवां थी, जे तुंहिंजे पीउ न कयो न त तोखे मां सामान ॾींदुसि वठी, मां तोखे मां सामान वठी। हिन चयो त पोइ बसि इन में देरि न कर, इन में देरि न कर, मुंहिंजो सामान तयारु कर। हिन जी मां नौकरनि खे हुकुम कयो, सामान जूं लिस्टूं ठही वयूं, बाबा हे सामान खपे, हे सामान खपे, पर ख़ासि उन में कपिड़े जा थान वग़ैरह ॿियूं जेके अहिड़ियूं जिन्सूं हुयूं उहे सभु तयारु कराए ऐं हिन जे लाइ तयारु कराई त हाणे भले तूं सफ़र कर बगदाद। अञा हिन जो पीउ कोन आयो, माना मां हिन जो राज़ ॾिसी मां हिन खे सॼो सामान तयारु करे ॾिनो। हाणे हिन जो पीउ हिन खे इजाज़त ॾिए थो ऐं कीअं सफ़र ते वञे थो, इहो इंशाअल्लाह सुभाणे।